वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ क़ौमी सलामती कमेटी जो इजलास ख़त्म थी वियो आहे। क़ौमी सलामती कमेटी इजलास में आला सिविल ऐं अस्करी क़यादत शिरकत कई आहे। इजलास में पहलगाम फॉल्स फ्लैग खां पोइ मुल्क जी अंदरूनी ऐं परॾेही सूरत हाल ते गौर कयो वियो। भारतीय सिफ़ारती आबी जारियत जो मुंह तोड़ जवाब ॾियण लाइ परॾेही खाते जूं सिफ़ारिशूं मंज़ूर कई वयूं आहिनि। सिंध तास मुआहदे जी भञकड़ी ते आलमी फोरम सां राब्तो करण जो फ़ैसिलो कयो वियो। पहलगाम वाक़े खां पोइ पाकिस्तान ते लॻायल समूरा भारती इल्ज़ाम रद्द कया विया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठ क़ौमी सलामती कमेटी जो इजलास ख़त्म थी वियो आहे। क़ौमी सलामती कमेटी इजलास में आला सिविल ऐं अस्करी क़यादत शिरकत कई आहे। इजलास में पहलगाम फॉल्स फ्लैग खां पोइ मुल्की अंदरूनी ऐं परॾेही सूरत हाल ते गौर कयो वियो। भारतीय सिफ़ारती आबी जारियत जो मुंह तोड़ जवाब ॾियण लाइ परॾेही खाते जूं सिफ़ारिशूं मंज़ूर कई वयूं। सिंध तास मुआहदे जी भञकड़ी ते आलमी फोरम सां राब्तो करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। पहलगाम वाक़े खां पोइ पाकिस्तान ते लॻायल समूरा भारती इल्ज़ाम रद्द कया विया आहिनि।